असां वटि क्वेश्चन आहे -30x⁵ जेका बराबर आहे -10x³ ऐं मल्टीप्लाइड बाय f। त हाणे मां तव्हांखे चवंदुमि तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिन f जी वैल्यू ॻोल्हण जी कोशिशि कयो। हाणे अचो त हिनखे गॾिजी कयूं था। हाणे f खे अलॻि करण जे लाइ असां इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि ॾे -10x³ सां डिवाइड था करे छॾियूं। त अगरि असां राइट साइड ॾे -10x³ सां डिवाइड कयूं ऐं साॻिए तरीक़े सां असां इक्वेशन खे बराबरि रखण जे लाइ इहो जेको -10x³ आहे इहो असां लेफ्ट साइड ते बि डिवाइड कंदासीं। त असां लेफ्ट साइड जेका आहे उन पासे ॾे बि -10x³ डिवाइड था करे छॾियूं। पहिरियां राइट साइड खे असां हल था कयूं त राइट साइड ॾे असां वटि -10x³ मल्टीप्लाई थियल आहे f सां ऐं उनखे असां डिवाइड कयो आहे -10x³ सां। त जेके सेम क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि जॾहिं उहे डिवाइड में अची वेंदियूं आहिनि त उहे कैंसिल थी वेंदियूं आहिनि ऐं 1 जे बराबरि थींदियूं आहिनि। त 1 खे असां f सां मल्टीप्लाई कंदासीं त असां राइट साइड ते सिर्फ़ु f बचंदी। त असां f लिखी था छॾियूं राइट हैंड साइड ते। लेफ्ट हैंड साइड ते असां वटि -30x⁵ डिवाइड थियल आहे -10x³ सां। त पहिरियां -30 ऐं -10 खे असां सॉल्व कयूं त -30 खे -10 जी जेका टेबल आहे उहा 3 दफ़ा लॻंदी, छाकाणि त -10 खे असां 3 दफ़ा ज़रब कंदासीं त असांखे -30 मिली वेंदो। ऐं x⁵ खे अगरि असां x⁵ सां डिवाइड कयूं त असां वटि x⁵ बचंदो, छाकाणि त एक्सपोनेंट्स जे क़ाइदनि मुताबिक़ जॾहिं वेरिएबल साॻियो हूंदो आहे ऐं पावर्स जॾहिं डिवाइड थींदा आहिनि त वॾे पावर मां नंढो पावर माइनस कबो आहे। इहो मां तव्हांखे करे बि ॾेखारियां थो त अगरि असां x⁵ खे x⁵ सां डिवाइड कयूं त उहो छाजे बराबरि थींदो। अगरि असां वटि जेको x⁵ आहे त मतिलबु आहे x पंहिंजो पाण सां 5 दफ़ा ज़रब थियल आहे। त असां x खे 5 दफ़ा पंहिंजो पाण सां ज़रब कयूं था ऐं त लिखूं था त x मल्टीप्लाइड बाय x मल्टीप्लाइड बाय x मल्टीप्लाइड बाय x ऐं मल्टीप्लाइड बाय x ऐं उहो डिवाइड थियल आहे x⁵ सां। त मतिलबु x पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़रब थियल आहे त डिवाइड में असां x खे 3 दफ़ा लिखूं था त x मल्टीप्लाइड बाय x मल्टीप्लाइड बाय x। हाणे मथियां 3x ऐं हेठियां 3x पाण में कैंसिल थी वेंदा ऐं असां वटि x × x यानी x² बचंदो ऐं उहो 3x² जेको आहे असांजो उहो बराबरि थींदो f जे। हाणे पहिरीं इक्वेशन में असां f जी वैल्यू था रखूं जेका पहिरीं इक्वेशन में असां वटि हुई -30x⁵ बराबरि हुई -10x³ ऐं मल्टीप्लाइड बाय f ऐं f जेका आहे असां वटि निकिती आहे 3x²। त असां f जी जॻह ते 3x² था लिखूं। त हाणे असां वटि इक्वेशन इहा थी वई आहे। हाणे इहा इक्वेशन असांखे इहो ॿुधाए रही आहे त जेको -30x⁵ आहे इहो डिवाइड थी सघे थो या वंड थी सघे थो इन्हनि ॿिन्हिनि अंगनि सां यानी -10x³ सां ऐं इहो साॻी जॻह ते वंड थी सघे थो 3x² सां। ऐं इहे ॿई जेके अंग आहिनि -10x³ ऐं 3x² इहे ॿई -30x⁵ जा फैक्टर्स आहिनि यानी जुज़ा आहिनि। ऐं असां इहे दावा इन करे कयूं था छाकाणि त असां ग़ैर जुज़वी कुवतनुमा ऐं ग़ैर जुज़वी अददी सर्ज यानी कोएफिशिएंट्स ऐं नॉन फ्रैक्शनल एक्सपोनेंट्स जे बारे में हल करे रहिया आहियूं सुवाल। ऐं जो मतिलबु इहो आहे त -30x⁵ जा इहे ॿई अंग जुज़ा आहिनि।